अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। DG रेंजर जी सदारत हेठि अमन अमान ऐं इंग्लिश टीम जी सिक्योरिटी बाबति इजलास थियो आहे। मेजर जनरल अज़हर वकास जी सदारत हेठि हेडक्वार्टर्स पाकिस्तान रेंजर्स सिंध में इजलास थियो। शहर में अमन अमान ऐं इंग्लैंड क्रिकेट टीम जे दौरे दौरान सिक्योरिटी बाबति गौर वीचार कयो वियो आहे। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ है। अवां खे आगाह कंदासीं कराची मां। कराची DG रेंजर्स जी सदारत हेठि अमन अमान ऐं इंग्लिश टीम जी सिक्योरिटी बाबति इजलास कयो वियो आहे। मेजर जनरल अज़हर वकास जी सदारत हेठि हेडक्वार्टर पाकिस्तान रेंजर्स सिंध में इजलास कयो आहे। शहर में अमन अमान ऐं इंग्लैंड क्रिकेट टीम जे दौरे दौरान सिक्योरिटी बाबति गौर वीचार कयो वियो आहे। इजलास में एडिशनल कमिश्नर कराची, एडिशनल IG कराची, एडिशनल IG स्पेशल ब्रांच DIG CTD, ज्वाइंट DGI BD जीज़ स्पेशल ब्रांच ईस्ट वेस्ट साउथ CIA ऐं ट्रैफिक पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जा सिक्योरिटी अमलदार पिणु शिरकत कई आहे। जी नाज़रीन, अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। DG रेंजर जी सदारत हेठि अमन अमान ऐं इंग्लिश टीम जी सिक्योरिटी बाबति इजलास थियो आहे। मेजर जनरल अज़हर वकास जी सदारत हेठि हेडक्वार्टर्स पाकिस्तान रेंजर्स सिंध में इजलास थियो। शहर में अमन अमान ऐं इंग्लैंड क्रिकेट टीम जे दौरे दौरान सिक्योरिटी बाबति गौर वीचार कयो वियो। इजलास में एडिशनल कमिश्नर कराची, एडिशनल IG कराची, एडिशनल IG स्पेशल ब्रांच DIG CTD, ज्वाइंट DIGB DIGs स्पेशल ब्रांच ईस्ट वेस्ट साउथ CIA ऐं ट्रैफिक पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जा सिक्योरिटी अमलदार भी शिरकत कई।